थियो अड़े एॾो सैकी छो पियो ॼण को कुतो पुठियां पियो हुजे किथे कुतनि जा बिस्किट खणी त कोन भॻवान जो कुत्ता पुठियां पिया थिए न त ज़रूरु कंहिं गुंडे जो खीशो वीशो कपण जी कोशिशि कई हूंदे उहो बि न हा त पोइ मंदर जे ॿाहिरां जेके चंपल रखिया हूंदा आहिनि उहे खणी भॻो हूंदे ऐं पोइ माण्हू तोखे पकिड़े करे उन्हनि चंपलनि सां मार ॾिनी हूंदी त बाक़ी छा थियो पकड़े वठतो तू तोखे पकड़े वठतो तू दुनिया जे कहिड़े बि कुंड में वञी छुपी हा मां तोखे ॻोल्हे लहां हाणे तोखे मुंहिंजा पैसा भरे करे ॾियणा ई पवंदा पुट तूं बि ॾाढो सैकी पियो ॻाल्हि छा आहे तूं ई ॿुधाए त हिन सच में छा कयो आहे पर तूं हिकु कमु कर तूं पहिरीं वेह थोरी साही पट ऐं पोइ मूंखे ॿुधाए तूं हिन जी चिंता बिल्कुलु न कर हीउ हितां भॼी कोन सघंदो हीउ हिन ई घर जो माण्हू आहे ऐं जे वञण जी कोशिशि कंदो बि न त मां हिनखे किथर खां झले हिन जी ॻिची तुंहिंजे हवाले कंदुसि पोइ हिन जी ॻिची हूंदी ऐं तुंहिंजी तलवार हाणे ॿुधाए त हिन नालाइक कहिड़ी कारगुज़ारी कई आहे हिन मुंहिंजा लखे रुपया ॿोड़े छॾिया हिन धरती ते पेर रखंदे छा मतिलबु बाबा थोरो खोले सम्झाए मां अॼु सुबुह ई लंडन मां आयो आहियां हा एयरपोर्ट तां निकितुसि त ही गॾिजी वियो एयरपोर्ट ते दौलो हिक ई महल में ॿुधाए त तूं एयरपोर्ट ते छा करे रहियो आहीं किथे एयरपोर्ट विकिरण त कोन वियो आहीं की न भाड़े ते ॾियण वियो आहीं बाबा तव्हांजे लॉटरीअ में लॻल पैसनि जो कसम मुंहिंजो को बि इरादो न हुयो एयरपोर्ट जो सौदो करण जो आइडियो सुठो आहे उन लाइ थैंक यू अरे चुप कर आइडिया सुठो आहे मां तुंहिंजा आइडिया तुंहिंजे दिमाग़ मां कढी ॿाहिरि फिटा करे छॾींदोसीं मां त हिकु नओं प्लान सोचियो बिज़नेस करण जो ही टूरिज़म डिपार्टमेंट वारा टीवी ते एड ॾींदा आहिनि त जेके टूरिस्ट इंडिया में अचनि उन्हनि खे महिमान सम्झो उन्हनि जी दिलि सां महिमान नवाज़ी कयो बसि इहो ॿुधी मुंहिंजी दिलि जो जज़्बो जाॻियो ऐं मूं सोचियो जेके टूरिस्ट ॿाहिरां अंदरि अचनि था पिया उन्हनि खे हितां जी सैर कराइजे उन्हनि खे उन्हनि जो ख़्यालु रखिजे मां इन करे वियो हुउसि एयरपोर्ट ऐं एयरपोर्ट जे ॿाहिरां बीठो हुउसि इंतज़ारु करे रहियो हुउसि त कोई सौं सिधो बंदो अचे ऐं मां पंहिंजी सर्विसिस हुनखे ऑफर कयां अरे सौं सिधो बंदो न को मुर्गो चओ मुर्गो जीअं ई मां एयरपोर्ट तां ॿाहिरि निकितुसि ही मूंखे मिली वियो हिन चई मुंहिंजो नालो दौलत कितकिताणी आहे मां हितां जो सिटी गाइड एसोसिएशन जो मैनेजर आहियां मैनेजर हा मुंहिंजे अंडर में 150-200 गाइड आहिनि मां चयुमि त मूंखे त गाइड जी ज़रूरत आहे हिन मूंखे पंहिंजे हिकु असिस्टेंट सां मिलाई त हिन में ग़लति छा कयईं अरे हू असिस्टेंट मूंखे मुंबई घुमाइण लाइ हिकु टैक्सी में वठी वियो टैक्सी जंहिं सिग्नल ते ॿिए बसि हू शुरू थी वञे कॾहिं लंगड़ो ठही कॾहिं लूलो ठही कॾहिं अंधो ठही मुंहिंजे ॾिसंदे ॾिसंदे 200 रुपया कमाए वरिता हू भिखारी हो भिख पिनण वारो भिखारी भला भिखारी खां वधीक मुंबई जी ख़बर कंहिंखे हूंदी मूंखे लॻो हू हुनखे सुठे नमूने घुमाईंदो हा घुमाई सुठी तरह घुमाई टैक्सी सां सिधो लोकल ट्रेन में मूंखे वेहण जी बि जॻह न मिली पर हू परदेसी ॻाए करे कमाइण लॻो ऐं हुन खां पोइ हिकु स्टेशन अची वियो ऐं हू लही वियो हुनखे ॾिसंदे मां बि लही वियुसि मुंहिंजो बैग हुन ट्रेन में छुटी वियो हुन में मुंहिंजो पासपोर्ट हो मुंहिंजा डॉलर्स हुआ मुंहिंजा क्रेडिट कार्ड्स हुआ मूंखे पंहिंजो पासपोर्ट खपे मूंखे पंहिंजा पैसा खपनि तव्हां ई ॿुधायो मां किथे वेंदुसि तव्हांखे केॾां पोइ वञण जी ज़रूरत कान्हे तव्हां अॼु जी राति असांजे घर में रही सघो था न सिर्फ़ु अॼु जी राति जेसि ताईं तव्हांजो प्रॉब्लम सॉल्व न थियो आहे तेसि ताईं तव्हां हिते रही सघो था ऐं तव्हांजो जेको नुक़सानु थियो आहे न उहो बि असां भरे ॾींदासीं पर असां वटि का वॾी जॻह कान्हे इन करे तव्हांखे अॼु राति जो मुंहिंजे पुटु ललूअ मतिलबु त ललित जे कमरे में हुन सां गॾु सुम्हणो पवंदो मां सम्झां थो तव्हांखे वधीक ॾुखियाई कान थींदी प्रियंका मूंखे छॾे न वञे
प्रियंका मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी। प्रियंका प्रियंका मुझे छड़ना, प्रियंका मुझे छड़ना, प्रियंका मुझे छड़ना, प्रियंका मुझे छड़ना। तो मुझे निंडमा छो उतारो, प्रियंका हली वही ना। अरे ही प्रियंका वही था वही बी प्रियंका ची वेंदी। शट अप, तुंहिंजे मुल्क में थींदो हूंदो, हिकु वई त ॿी आई। असांजे त ईअं न थींदो आहे, असांजे त ईअं न थींदो आहे। पर तूं मूंखे निंड मां उथारियो छो? तुंहिंजी हिम्मत कीअं थी मुंहिंजो सुपिनो तोड़ण जी? अरे वो इन करे त तुंहिंजा खोंगड़ा मोटर बाइक जे आवाज़ जहिड़ा आहिनि। हिकु मिंट बि सुम्ही न सघियो आहियां। हिन वक़्तु मां 5 स्टार होटल में मज़े सां सुम्हियो पियो हुजां। पर तुंहिंजे भाउ जे करे। तव्हां ॼाणियो ऐं मुंहिंजो भाउ ॼाणे, पर हिन वक़्तु हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ। ही घर मुंहिंजो आहे, ही कमरो मुंहिंजो आहे। मुंहिंजी मर्ज़ी थींदी त मां हेलीकॉप्टर जे आवाज़ वांगुरु खुंगरा ॾींदुसि। वॉट? हा, अच्छा त खोंगड़ा ॾे न। ही प्रियंका पुराण छो शुरू कयो अथई? इहा प्रियंका पुराण न आहे, मुंहिंजी लव स्टोरी आहे, मुंहिंजी अमर प्रेम कहानी आहे, मुंहिंजी लव स्टोरी आहे। ओ गॉड, तव्हां हिंदी फिल्मूं ॾिसी ॾिसी उन जहिड़ा ई थी विया आहियो। अरे ओ लिखियल पढ़ियल विलायती सिंधी, ख़बरदार जो हिंदी फिल्म लाइ कुझु चयो अथई। हिंदी फिल्म आहिनि त हीरोइनियूं आहिनि, हीरोइनियूं आहिनि त प्रियंका आहे, प्रियंका आहे त प्यार आहे, ऐं प्यार आहे त सुपनो आहे, ऐं सुपनो आहे त तुंहिंजा खोंगड़ा आहिनि। अरे तूं माण्हू आहीं या डेली सीरियल? वरी उन ॻाल्हि ते अची पहुते। अच्छा बाबा, ग़लती थी वई हिते अची करे। मां वञा थो। तुंहिंजे खोंगड़नि में सुम्हण सां सुठो आहे त मां ॿाहिरि वञी पट ते सुम्हां। अरे ईअं कीअं वेंदा? असां नालो ख़राबु कंदा तव्हां? तव्हां असांजा महिमान आहियो, तव्हां हिते ई सुम्हो, मां ॿाहिरि थो वञा। न न, मां तो ॿाहिरि वञा। ॿुधो, तव्हां न घबरायो, मां तव्हांखे पंहिंजे खुंगरनि खां परे रखंदुसि। तव्हां हिते वियो, मां वञा थो। नो नो, इट्स ऑल राइट, आई अंडरस्टैंड। ही तुंहिंजो कमरो आहे। हा आहे, पर तव्हां असांजा महिमान आहियो, ऐं मां आहियां हिकु सिंधी। महिमान नवाज़ी असांजे खून में आहे। तव्हां हिते ई वियो, सुम्हो सुम्हो, मां वञा थो। You're Dolu Bhaiya's latest victim, huh? ओह, त तव्हां ताईं ख़बर पहुची वई। I'm lazy, okay? फिल्म इंडस्ट्री में राखी सावंत खे बि कोन ख़बर पवंदी आहे हुन सां छा थियण वारो आहे, because I get the first news. Anyways, how come in my room? मां बि जंहिंजे रूम में वेंदो आहियां हुनखे बि ख़बर कोन पवंदी आहे त मां हुनजे रूम में अची चुको आहियां।
Interesting. So, what do you do? IT सेक्टर में आया इंडिया घुमण आयो हुस, पर घूमया तो सही. Local train with भिकारी. And if you still want to go around, एक ॾींहुं लल्लू के वठी वञो. घूमते रह जाओगी. इंटरेस्टिंग. हुआ घुमणो तो आहे, पर उन्हनि सां गॾु न हिकु स्वीट क्यूट ब्यूटीफुल छोकिरीअ सां गॾु. Okay. Sweet, cute, and beautiful, huh? Means sweet like Rakhi Sawant, cute like Malika Sherawat, and beautiful like Asaji Kamawari. Okay, so you are proving the beauty with brain possible आहे. हुन सां गॾु गड्स बि आहिनि छा? हलूं छा अॼु शाम कंहिं डिस्को पब या नाइट क्लब? Sure, why not? But I'll have to ask my dad, huh? What? I am shocked. You are a grown-up girl, dear, and your family is very old-fashioned. पुराननि वीचारनि वारी. ऐं तुंहिंजा ॿ भाउ नमूना आहिनि नमूना. ऐं तुंहिंजी सिस्टर इन लॉ रुगो खाइण वारी. And your mom हिकदम भुलक्कड़. What I say? तू चई थी तोखे पंहिंजे डैड खां पुछणो पवंदो. हुननि खां बिना पुछे ई हली हलूं? Shut up, okay? Don't you dare talk anything about my parents and my family. We are Indians. True Indian Sindhis. असां दुनिया सां गॾु हलंदा आहियूं. मॉडर्न बि आहियूं. पर पंहिंजी तहज़ीब कोन विसारी आहे. हाणे बि असां पंहिंजे पेरेंट्स खां कुझु बि लिकाईंदा कोन आहियूं. मॉरल वैल्यूज़ जो क़दुरु आहे असांखे. ऐं हिकु ॻाल्हि ॿुध. Next time onwards, don't even dare to point at any of my members of the family. Got it? Otherwise, I'll throw you out of the house. Without passport, मां तोखे लंडन मोकिले छॾंदसि. Got it? No. That is the big problem here with me. मुंहिंजी बैग ट्रेन में रहिजी वई. हा मुंहिंजो पासपोर्ट ऐं पैसा उन में ई हुआ. न मूंखे नथो लॻे त बैग मिलंदी. हा जंहिंखे बि उहा बैग मिली हूंदी हुन त सॼा पैसा पाण वटि रखे छॾिया हूंदा. हा न कंप्लेंट लिखाए का फ़ाइदो कोन्हे. तूं हुतां ई कुझु कर. हा अच्छा लिसन, आई विल कॉल यू लेटर. चओ. मूंखे माफ़ कयो. मुंहिंजे करे तव्हां वॾी मुसीबत में फासी पिया आहियो. मां कसम थो खणा मुंहिंजो को इरादो कोन हुयो तव्हांखे नुक़सानु पहुचाइण जो. मूं त बसि ईअं पिए चाहियो त मुंहिंजो नओं बिज़नेस जो प्लान सक्सेस थी वञे. मां तव्हांजो नुक़सानु त पूरो नथो करे सघां, पर ही चैन ऐं हीअ मुंडी ॿई सोन जा आहिनि. हीअ वाच सुठी कंपनी जी आहे ऐं ही कुझु पैसा आहिनि. ही तव्हां रखो पाण वटि. न हिन सभ जी का ज़रूरत कान्हे. ज़रूरत आहे. तव्हांखे भले ज़रूरत कान्हे पर मूंखे आहे. न त मूंखे निंड कान ईंदी. कल्ह बि सॼी राति कोन सुम्ही सघियो आहियां. मां सिंधी आहियां. सिंधी भले कमाइणु चाहींदो आहे पर हू कॾहिं इहो न चाहींदो आहे त कंहिंजो नुक़सानु थिए या कंहिंखे दुख थिए. हू पंहिंजे सुख सां गॾु सॼी दुनिया जो सुख चाहींदो आहे भॻवान खां. तव्हांजो कर्ज़ु खणी मां जी न सघंदुसि. इन करे हे रखो प्लीज़.
मिस्टर जैक, जे तव्हांखे डिस्टर्ब न थिए त मां कुझु अर्ज़ु करियां? हाँ हाँ चओ। मिस्टर जैक, असां तव्हांखे पंहिंजे घर में महिमान थी रहण लाइ चयो, पर मूंखे ख़बर आहे तव्हांजो ॾींहुं सुठो कोन गुज़रियो आहे। दौलो त तव्हांखे मुसीबत में विधो ई, पर घर जे ॿियनि भातियुनि बि तव्हांखे को घटि परेशान कोन कयो आहे। कल्ह राति मूं तव्हांखे लल्लूअ सां गॾु सुम्हण लाइ चयो, पर मूंखे ख़बर आहे हिन जे खोंगरनि तव्हांखे काफ़ी परेशान कयो। मुंहिंजो लल्लू थोरो सदोरो आहे, कंहिंजी तकलीफ़ ॾिसी कान सघंदो आहे, सो हिन खे माफ़ करे छॾिजो। सभाॻे बि सुबुह जो उथण सां तव्हांखे धड़का ॾिना, तव्हांखे बेटी बि कान ॾिनई, ऐं शायदि कुझु घटि वधि बि चयईं तव्हांखे, पर हिन जे ॻाल्हियुनि जो बुरो न मञिजो। हीअ तुंहिंजी माउ समान आहे, थोरी वेसर जी आदत अथसि, इन करे भुल में अलाए छा जो छा चई वेंदी आहे, ख़बर ई कान पवंदी अथसि। हिन खे बि माफ़ कंदा। ऐं हा, लेज़ीअ बि मूंखे ॿुधायो त सुबुह तव्हां ॿिन्ही जे विच में छा थियो हो। लेज़ी थोरी ज़िदी आहे, मनमानी कंदी आहे, पर घर वारनि सां ॾाढो प्यारु अथसि। पाण कुझु बि चवंदी, पर ॿाहिरि वारो असांजे घर वारनि जे बारे में कुझु बि घटि वधि ॻाल्हाईंदो आहे न, त हिन जो रतु टहिकणु लॻंदो आहे। हीअ सही कान सघंदी आहे, सो हिन खे बि माफ़ करे छॾिजे। हिकु दफ़ो वरी मां सभिनी जे तरफ़ां सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ तव्हां खां हिकु दफ़ो वरी माफ़ी थो वठां। न न, ईअं चई करे मूंखे शर्मिंदो न कयो, मूंखे बि कुझु चवणो आहे। हा चओ न। एक्सक्यूज़ मी, छा दौलत कितकितानी हिते ई रहंदा आहिनि? जी हाँ, मां ई आहियां दौलत कितकितानी। हीअ बैग तव्हां वटि? अरे ये तो मुंहिंजी बैग आहे। केरु आयो तव्हां? ये बैग तव्हांखे किथे मिली? जी मां आनंद सिरवानी, उल्हासनगर में रहंदो आहियां। अॼु मंझंदि वारी ट्रेन में इहो बैग लभियो, जंहिं ते के जैक जो नालो लिखियलु हो। पतो कयूं त ख़बर पई कि कंहिं दौलत कितकितानी, शायदि तव्हीं, इन बैग जे गुम थियण जी रिपोर्ट लिखाई हुई। मां सोचियो त तव्हांजो बैग घर वञण खां पहिरियों तव्हांजे हवाले कंदो वञा। तव्हां चिंता कंदा हूंदा। 2 कलाक लॻी विया ॻोल्हण में। आई होप तव्हां मूंखे माफ़ु कयो हूंदो। ही तव्हां चओ छा पिया? तव्हां त पाण असां ते वॾी महिरबानी कई आहे, ऐं ईअं करे हिन महिमान जे साम्हूं न सिर्फ़ु असांजी पर सॼी सिंधी जातीअ जी बल्कि सॼे हिंदुस्तान जी लॼ रखी आहे। थैंक यू वेरी मच। मूंखे लॻो त ही बैग त छुट्टी जंहिंखे बि ही बैग मिली हूंदी हुन सभु पैसा ख़र्च करे छॾिया हूंदा। बट आई वंडर रियली हिन में एतिरा डॉलर्स हुआ, मुंहिंजा इंटरनेशनल क्रेडिट कार्ड्स हुआ, ऐं हुन खां पोइ बि तव्हां एतिरी ईमानदारीअ सां सभु कुझु वापसि खणी आया। ग्रेट, रियली ग्रेट। भाऊ छा ॻाल्हि था कयो, सिंधी आहियां, हे सभु त मां पंहिंजी महिनत सां कमाए थो सघां। हाणे मूंखे लॻे थो त मां बि सिंधी आहियां, ऐं इहो अहसासु तव्हां सभिनी मूंखे हिकु ॾींहं में करायो आहे। मञा थो त हिते ईंदे ई मूंसां अहिड़ो वाक़ियो थी वियो। दौलत ग़लती कई, पर हुन माफ़ी बि घुरई। हुन मूंखे पंहिंजी चेन, मुंडी, वॉच सभु ॾिनई, ऐं चई त पैसा त कान्हनि पर ही रख, कमु ईंदे। हुन मूंखे सेखारियो त सिंधी कंहिंजो बि कर्ज़ु न रखंदो आहे। ललित जे खूंगड़नि मूंखे परेशान त कयो, पर हुन मूंखे सेखारियो त सिंधी वाक़ई शाह दिलि हूंदा आहिनि, पंहिंजे महिमाननि जो आदर सत्कार पूरो कंदा आहिनि। मूंखे पलंग ते सुम्हारे पाण पट ते सुम्ह। ऐं लेज़ीअ मूंखे ॾाढी वॾी ॻाल्हि सेखारी। असांजी भेनरूं, नुंहरूं
केतिरे बि मॉडर्न थी वञनि पर पंहिंजा संस्कार न भुलिया आहिनि। केर बि उन्हनि जे साम्हूं पंहिंजी लिमिट क्रॉस कंदो त हुनखे बिना पासपोर्ट पंहिंजे मुल्क मोकिले छॾींदियूं। ऐं तव्हां मूंखे सेखारियो त सिंधी हुअण ते फ़ख़ुरु हुअणु खपे। हिन करे अॼु मूंखे बि लॻे थो त मां बि सिंधी आहियां ऐं फ़ख़ुर सां चई थो सघां त मां सिंधी आहियां, सुठो सिंधी, सचो सिंधी। ऐं मां सम्झां थो तव्हां सभिनी खे बि फ़ख़ुरु हूंदो त असीं सिंधी आहियूं। असां में कमज़ोरियूं भले हुजनि पर असां सभिनी में सुठाइयूं बि तमामु घणियूं आहिनि। हिन करे फ़ख़ुर सां चओ असां सिंधी आहियूं। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।